नाज़रीन आवाज़ न्यूज़ में बलिकार अमया संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस तरफ। कराची में ओमिक्रॉन वायरस जंग में बाहि वांगुरु पखिड़ण लॻो। सैयद खादिर जो चवणु आहे त पाकिस्तान में आलमी वबा जी पंजी लहर जी शुरूआत कराची खां थी चुकी आहे। कराची में ओमिक्रॉन वेरिएंट सां कोरोना हाकाई केस जी शरह 7% वधी चुकी आहे। वैक्सीनेशन जी शरह 40% आहे, जंहिं सां केस वधी रहिया आहिनि। कराची खां पोइ ॿियो नंबर लाहौर जो आहे, जिते ओमिक्रॉन जा केस वधंदा। इस्लामाबाद में बि ओमिक्रॉन जी कम्यूनिटी ट्रांसमिशन शुरू थी चुकी आहे। NCOC आलमी वबा कोरोना की पंजी लहर ख़तरनाक करार ॾेई छॾी। अॼु खां मुल्क में कोरोना वायरस जी बूस्टर डोज लॻाइण जो मरहलो शुरू थींदो। NCOC जो चवणु आहे त 30 सालनि खां वधीक ॼमार ॿारहां बूस्टर डोज लॻाए सघंदा। वैक्सीन जो आख़िरी डोज लॻण जे 6 महीननि बाद बूस्टर डोज लॻंदो। ओमिक्रॉन जे वधंदड़ केसनि सबबि अवाम SOP ते अमल करे वैक्सीनेशन जो अमल मुकमल कयो वञे। बाद में बूस्टर डोज बि लॻायो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में कोरोना टास्क फोर्स जो इजलास में आगाही ॾिनी वई त 3 दिसंबर 2021 ते सिंध में 261 कोरोना जे केस हुआ ऐं 2 जनवरी 2022 ते 403 केस रिपोर्ट थिया आहिनि। वॾे वज़ीर जो चवणु त ओमिक्रॉन जा केस वधी रहिया आहिनि। दिसंबर में ओमिक्रॉन जा 175 केस ज़ाहिर थिया। कराची ओभर ऐं ॾखण में 8% केस रिपोर्ट थिया। असांजे माण्हुनि खे वधीक एहतियात करण जी ज़रूरत आहे। मुल्क में कोरोना वायरस के 2 मरीज फौत थी विया। हयाती विञाइणनि जो अंग 28,943 थी वियो। 24 कलाकनि दौरान 798 केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,95,933 थी वियो। 12,56,818 मरीज वायरस के शिकस्त ॾेई सेहतियाब थी विया। हाकाई शरह 1.55% रही। कराची में 6 माही एडजस्टमेंट की मद में बिजली 4 रुपया 80 पैसा फी यूनिट ताईं बिजली महांगी थियण जो इम्कान के इलेक्ट्रिक की बिजली फी यूनिट क़ीमत में इजाफे की दरख़्वास्तुनि ते नेपरा ॿुधणी बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। नेपरा अथॉरिटी अंगनि अखरनि जो जाइज़ो वठण बाद फ़ैसिलो जारी कंदी। एक्सपोर्ट वधाइण खां सवाइ मुल्क तरक्की नथो करे सघे। मुल्क की तरक्की सनत जी तरक्की सां जुड़ियल आहे। सब्जियूं विकिणण सां मुल्क की दौलत वधंदी आहे। पाकिस्तान में सीड़प करण लाइ कदम खणी रहिया आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो पाक चाइना बिज़नेस इन्वेस्टमेंट फोरम की तक़रीर जो ख़िताब। फ़लस्तीन के मामले ते पाकिस्तान जो गडियल क़ौमुनि में मौक़िफ़ वाज़िह आहे। वालारी कश्मीर में इंसानी हक़नि जूं भनकड़ियूं थी रहियूं आहिनि। कश्मीरियुनि ते ज़ुल्म वारो मामलो हर फोरम ते उथारींदासीं। असांजी कोशिश आहे त यूरोपीय यूनियन सां लाॻापा वधीक बहितर थियनि। कोरोना खे मुंहुं ॾियण लाइ वज़ीर आज़म फ़ैसिला कया। वॾी वज़ीर शामिल कुरैशी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। MQM ऐं PTI वारा नथा चाहिनि त सिंध में मकानी चूंडूं थियनि। ॿिन्ही पार्टियुनि जो हशर ख़राब थींदो, इन करे मकानी चूंडुनि खां भॼण चाहिनि था। लोकल गवर्नमेंट जे कानून में बहितरी जी गुंजाइश आहे। का बि पार्टी तजवीज़ूं ॾिए त असां हाज़िर आहियूं। ऑपोज़िशन सिंध असेंबली जे फोरम खे इस्तेमालु छो नथी करे। गवर्नर जा एतिराज़ क़बूल करे मेयर जूं चूंडूं खुलियल नमूने कराइण समेत केतिरियूं ई तरमीमूं कयूं वयूं। मुआशी ॿाहिरि चवनि था त PTI जी मिनी बजट मुल्क दुश्मन आहे। बेरोज़गारी ऐं महांगाई सबबि मुल्क खे ख़तरा आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस। पाकिस्तान में इन वक्त सियासी ऐं मुआशी इस्तकाम आहे। रोज़मर्रा इस्तेमाल जी शयुनि जे अघनि में लात अचणु शुरू थी वई आहे। PTI मुल्क जी सभ खां वॾी जमायत आहे। PTI नून लीग सूबाई जमायतूं बणिजी चुकियूं आहिनि। पीपल्स पार्टी सिंधी शहरनि खे सेहत कार्ड ॾियण खां महरूम रखियो। KP में मकानी चूंडूं साफ़ ऐं शफ़ाफ नमूने थियूं। इमरान ख़ान वाज़े चई चुको आहे त एहतसाब जो अमल पोइ ते नाहे हटणो।
कुछ समावार वफाकी वज़ीर फवाद चौधरी जो फैसलाबाद में मीडिया से आगाही। सिंध हुकूमत PTI रिसायत कार्ड प्रोग्राम के सब खां वॾो फ्रॉड करार ॾेई छॾियो। कराची जे एडमिनिस्ट्रेटर ऐं सब खां वॾो फ्रॉड करार ॾेई छॾियो। कराची जे एडमिनिस्ट्रेटर ऐं सिंध जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त सिहत कार्ड वॾो फ्रॉड आहे जेको PTI शुरू कयो आहे। सिहत कार्ड उन ॻाल्हि जो सबूत आहे त PTI सरकारी अस्पतालुनि खे नथी हलाए। हुकूमतुनि जो कमु अस्पतालुनि खे बहितर अंदाज़ में हलाइणु आहे। सिंध में ओमिक्रोन जा केस वधी रहिया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सिंध में कोरोना केस जी शरह 6% रही आहे। हुकूमत नथी चाहे त सख़्त फ़ैसिला कया वञनि। शहरनि खे एहतियात करणो पवंदो। शहरनि खे दरख़्वास्त आहे त SOPs ते अमल कनि। सिंध में नाअहल हुकूमत मां जिंद आजी करण लाइ गवर्नर राज खे तरजीह ॾियणु घुरिजे। ख़राब हुक्मरानी सबब अवाम अज़ियतूं भोॻे रहियो आहे। सिंध जे इदारनि खे करप्शन अग्नि जियां खाई वई आहे। आइन जे आर्टिकल 58 खे ख़त्म करणु ठीक न हो। यूरिया भाण जी खोड़ जो ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार अरबाब ग़ुलाम रहीम जून शहदादपुर में मीडिया सां ॻाल्हायो। हाई कोर्ट मनी लॉन्ड्रिंग केस में FIA जे अॻूणे DG बशीर मेमन जी वधीक 10 ॾींहनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वठी। बशीर मेमन खे अदालत में पेश थी बयान रिकॉर्ड कराइण जो बि नोटिस जारी। सीनियर सहाफ़ी राहिब अली बब्बर जो मर्द समेत आलिन अखियुनि सां करमपुर वेझो ॻोठ महरू माड़ी में मिटी माउ हवाले कयो वियो। जनाज़ा नमाज़ में शहरनि मिटनि माइटनि साफ़ सियासी समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि शिरकत कई। राहिब बब्बर गुज़िरियल ॾींहुं सखर जी NICBG अस्पताल में दिलि जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो हो। पाकिस्तान लाइ 55 टेस्ट मैचेस 218 वनडे ऐं 119 T20 मैचेस खेॾंदड़ ऑलराउंडर मोहम्मद हफ़ीज़ आलमी क्रिकेट तां बाज़ाब्ता तौरु रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। मोहम्मद हफ़ीज़ जो चवणु आहे त जेसिताईं हू फिट आहे ऐं परफॉर्म कंदो रहियो लीग मैचेस खेॾंदो रहंदो। PCB सां कॾहिं बि नाराज़गी जो इज़हार न कयो आहे। संदसि हमेशह मौक़ो रहियो आहे त फिक्सर्स खे मौक़ो न मिले। हिन सदाईं मुल्क लाइ बहितर कारकर्दगी ॾेखारण जी कोशिश कई। सियारे जूं मोकलूं ख़त्म थियण बाद स्कूल खुली विया। कराची, हैदराबाद, लाड़काने, खैरपुर, नवाबशाह, सखर, सांगड़ ऐं मेंशन में स्कूल खुली विया। मोकलूं ख़त्म थियण बावजूद अक्सर ॿार स्कूल न पहुता। सरकारी स्कूल में हाज़िरी न हुजण बराबरि ख़ानगी स्कूलनि में ॿारनि जी 70% ताईं हाज़िरी। कुझु स्कूलनि में ओमिक्रोन जे ख़दशे सबबि SOPs ते अमल। कराची जा शहरी थी वञनि होशियार। कराची में हिकु न पर ॿिनि सिस्टम ज़रिए बरसातुनि जो इम्कान। पहिरीं सिस्टम ज़रिए सुभाणे खां ख़मीस ताईं, जॾहिं त ॿिए सिस्टम ज़रिए जुमे खां छंछरु ताईं बरसाति पइजी सघे थी। पीर जो ॻोठ शहर में हथियारबंद था। वापारी सुनील कुमार जे क़त्ल वारे वाक़े खां पोइ शहर बंदि थी वियो। अनाज मंडी, शाही बाज़ार, मोहब अली चौक, पुराणो बस स्टैंड समेत ॿिया इलाइक़ा बंदि थी विया। खंबर जे अंदाणी पाड़े में मामूली ॻाल्हि तां गोबांग बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो। नारी ऐं 2 ॿार ज़ख़्मी में फ़हमीदा 7 वरहनि जी खोजिया ऐं 4 वरहनि जो अदील शामिल। लाड़काने अस्पताल मुंतक़िल। नारी फ़हमीदा जी हालत गंढचोड़ी ढाई थी वञे। ऐं पिथोरो भरिसां मीरपुर ख़ासि उमरकोट रोड ते मक्सी स्टॉप वटि कार बीठल ट्रैक्टर ट्राले खे टक्कर। हिकु ॼणो फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। फौत जी सुञाणप गुल्लू कोहली तौर थी। साॻी रोड ते सुज़ुकी ऐं ट्रक ट्राली में बि टक्कर, 1 ॼणो ज़ख़्मी।